गुफ्तगू ख़ासि करे साइंस जे हिसाब सां सिंध जी मौजूदा जेके हालतूं ते जेका गहरी जेका नज़र आहे उन हिसाब सां जेको तजज़ियो पेश कयो तमामु घणी जेका उहा सूरत हाल ख़तरनाक आहे। असीं सम्झूं था त अॼु दुनिया जेका आहे दुनिया जे अंदरि मुआशियात रुगो मुल्कनि जे अंदरूनी पॉलिसियुनि ताईं महदूद नाहे रही, पर आलमी सियासी फ़ैसिला जंगूं वापारी ब्लॉक ऐं आलमी इदारा हर खिते में मैशियत ते सिधो असर विझनि था। मौजूदा बैन अल-अक़वामी मंज़रनामे में दुनिया एक नई मुआशी अफरा तफरी मां गुज़री रही आहे, जंहिंजा असर ख़ासि तौर ते कमज़ोर क़ौमुनि ऐं वसीलनि सां मालामाल पर सियासी तौर बेइख्तियार इलाइक़नि ऐं क़ौमुनि ते पवनि था ऐं बदकिस्मतीअ सां सिंध बि उन्हनि मां हिकु आहे। आलमी सतह ते सरमायादारी निज़ाम कैपिटलिज़म दौलत के चंद हथनि में मज़बूर करे छॾियो आहे। बैन अल-अक़वामी माली इदारा जहिड़ोक वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन IMF, वर्ल्ड बैंक तरक्की पज़ीर मुल्कनि ते अहिड़ियूं पॉलिसियूं मञनि था जेके मक़ामी मईशियत खे मज़बूत करण बदिरां आवाम खे महांगाई बेरोज़गारी गुरबत ॾांहुं धिके छॾनि थियूं। उन्हनि पॉलिसियुनि जो सभ खां वॾो असर सिंध जहिड़नि इलाइक़नि ते पवे थो जिते वसीलनि बावजूद मक़ामी अवाम फ़ैसिलनि खां ॿाहिरि आहे। आलमी तवानाई बहरान यूक्रेन रूस जंग विच ओभर में छिकत आणण आलमी मंडीअ में तेल गैस ऐं खुराक जे क़ीमतुनि में वाध सबबु महांगाई सॼी दुनिया में वधी आहे, पर सिंध में ही बहरान थींदो आहे छाकाणि त सिंध पंहिंजो तेल गैस कोयलो दरात हुजण बावजूद बि उन्हनि वसीलनि मां फ़ाइदो हासिल नथी करे। बदकिस्मतीअ सां सिंध में आलमी मयार जी उबतड़ वसीलनि ते मक़ामी इख्तियार ख़तमु कयो वियो आहे, जंहिं सबबु सिंध जी मैशियत आलमी मुक़ाबले में पोइते रहिजी वई आहे। आलमी मंडी में ज़राअत वापार सनत हाणे स्किल्ड एंड टेक्नोलॉजी ह्यूमन रिसोर्सिस सां ॻंढियल आहे। सिंध जेका ज़रई लिहाज़ खां दरखेल आहे आलमी मार्केट्स ताईं सिधी रसाईअ खां महरूम आहे। हारी आबादकार ऐं नंढा कारोबारी आलमी निज़ाम मां कटियल आहिनि, जॾहिं त वॾा कारपोरेट मुफ़ाद ऐं फ़ाइदो खणी रहिया आहिनि। असांजो वाज़िह मुआशी मौक़िफ़ हीअ आहे त सिंध खे पंहिंजी कुदरती वसीलनि ते बैन अल-अक़वामी उसूलनि मुताबिक़ मक़ामी हक़ ॾिनो वञे ऐं आलमी इदारनि सां कयल फ़ैसिला सिंध जे मुफ़ादनि खे नज़र में रखी कया वञनि। सिंध जे नौजवाननि खे आलमी मार्केट्स लाइ तइलीम टेक्नोलॉजी महारतुनि सां नवाज़ियो वञे ऐं मुआशी पॉलिसियुनि में शफ़ाफ़ियत ऐं जवाबदेही अवामी शिरकत खे यकीनी बणायो वञे। असां सम्झूं था त जेकॾहिं सिंध खे बैन अल-अक़वामी मुआशी उसूलनि मुताबिक़ पंहिंजो किरदारु अदा करण जो मौक़ो ॾिनो वञे त सिंध न सिर्फ़ु पंहिंजे अवाम खे ख़ुशहाल करे सघे थी पर पूरे खिते लाइ मुआशी इस्तेहकाम जो मिसाल बणिजे थी। अॼु जंहिं हिसाब सां जेका ॻाल्हि थिए थी त मां सम्झां थो हीउ रुगो मुआशी जेको असां मामलनि खे फेस था कयूं उहो रुगो चैलेंजिस न आहिनि, पर सियासी तौर ते बि असां ऐं जेको आहे उहो हिकिड़ी घणी जंग में फाथल आहियूं। ख़ासि करे असां वटि जेका लसानियत पसंदी आहे मज़हबी इंता पसंदी आहे ऐं असां जेका साईं ज़ैन बि ॻाल्हि कई जेके थ्रेट आहे सूबनि जो ऐं उन सां गॾोगॾु 27 28 तरमीम आहे आइन में जेके उहे तरमीमूं करे ऐं सिंध जे मथां हिकिड़ी जेका तलवार लटकाई थी वञे जंहिंजे लाइ सिंध जा माण्हू ख़ासि करे जेका उहे हसास बि आहिनि त जेको सिंध असांजो हज़ारनि सालनि खां तारीख़ी वतन आहे उन वतन खे टोड़े नंढनि टुकड़नि में जेको आहे उहो विरहाए ऐं मक़ामी जेको असांखे लॉलीपॉप पियो ॾिनो वञे त उनजी जेका गवर्नेंस खे बहितर करे ऐं अवाम में डिलीवर कयो वेंदो। मां सम्झां थो त इहो न रुगो जेको आहे उहो असांजी जज़्बात ऐं जेको असां सिंध जो जेको असुलु रूह आहे उन सां खेॾण बराबरि आहे, पर जेको हिननि जो पंहिंजो ठाहियल 1973 जो कानून आहे उनजी बि ख़िलाफ़ वर्ज़ी जेका आहे उहा थियण पई वञे। मां सम्झां थो इन सॼे सिनेरियो में न रुगो जेको आहे उहो असांखे जेको आहे पंहिंजी जेका लीडरशिप आहे उन में वेही करे हिकिड़ी राय जोड़ण जी ज़रूरत आहे, पर अवाम जे अंदरि वञी करे इन्हनि समूरनि ख़तरनि खां जेको आहे उहो आगाह करण लाइ कॉन्फ्रेंस मच कचहरियूं ऐं जलसा करण जी ज़रूरत आहे। ऐं सिंध एक्शन कमेटी खे असांजी तंज़ीम सिंध हारी कमेटी बाज़ाब्ता तौर सिंध एक्शन कमेटी में शामिल न आहे, पर आउं दोस्तनि खे अॼु जी हिन कॉन्फ्रेंस जे
थ्रू जेको आहे उहा इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं हिननि गॾिजाणियुनि खे जेको आहे उहो कॉन्फ्रेंसुनि खे अवामी सतह ताईं खणी ईंदासीं त ज़रूरु मुस्तक़बिल में असांखे सुठो जेको आहे लाभ मिली सघंदो। तव्हां सभिनी खे